हिकिड़ो मुसलमान ॿियो ईसाई बहस पिया कनि। ईसाई चयसि असांजो नबी तव्हांजे नबी खां वधीक आहे जो मोल जहिड़ा कंदो हो। तव्हांजे नबी कहिड़ो मोल जहिड़ो कयो आहे? तव्हांजो क़ुरान शायदि थो ॾे असांजे नबी जी। हाणे इन्ही में बीठा हुजनि पीरनि जो पीर उतऊं तशरीफ़ फरमा थियो आहे। हिननि जूं ॻाल्हियूं ॿुधी हुनखे फरमाइनि था पिया हो ईसाई बराबर हज़रत ईसा अलैहिस्सलाम अल्लाह जे हुकुम सां मुर्दा ज़िंदह कया। पर मदीने जो सोनो साईं नबियन जो भी मुर्शिदा रसूलन जो भी मुर्शिदा ऐं पाण फरमायो अथऊं त क़यामत जे ॾींहुं अव्वलीन तोड़े आख़िरीन जेका भी हज़रत आदम अलैहिस्सलाम जो औलाद आहे उन्ही जो सरदार मां हूंदुसि। सुभान अल्लाह। पर तूं हीअं मञींदे त मां मुहम्मदी आहियां, तूं ईसाई आ। हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे निस्बत सां ईसाई आ त मां मदीने जे साईं जे निस्बत सां मुहम्मदी आहियां, ग़ुलाम आहियां। हाणे आ तोखे इहो कमु त मां थो करे ॾेखारियां। पीरनि जे पीर फरमायुसि ओ ईसाई मुंहिंजे आका ॾे न वञ, नबियनि जे सरदार ॾे न वञ। तोखे कहिड़ी ख़बर मंडी माकोड़ी खूह में पई थी कचे उभ? तोखे कहिड़ी ख़बर त सरकार जो शान चाहे मां तोसां रलजी थो हलां पियो? आ त हलऊं, मां ग़ुलाम आहियां, तोखे मोल मां थो जहिड़ो करे ॾियां। सुभान अल्लाह। हुन चयो ये करे ही न सघंदो। सिधा आया कब्रिस्तान में हिकिड़ी फिटल ॾिसी उन चयो त हे मुर्दो जहिड़ो करे हीअं जो पाण ॾिठो। फरमायूंसि त इहो दुहलारी आहे, मंगणहार आहे। दुहल मंगणहार शरीयत रोके असां ज़ोर ॾियूं। शादियुनि ते चङनि भलनि खे इम्तिहान में था विझनि मोमिननि खे, पंहिंजा माइट पंहिंजा भाइर। को फ़क़ीर आहे वीचारो चए थो हाणे मां शरीयत ते हलां, अॻ में ॿाहूं थो ॿधे त दाद दोल न कर। सम्झ त ॼण बुह में हुन चिणग विधी अहिड़ा जहिड़ा था कनि। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मनो फरमाइनि अरे शादियुनि में त न कर ॼट। हुन चयो ये ॻाल्हियूं न हलंदई त दुलारी आ मंगणहारा कढी ॾे। हीअं जो दुआ फरमायूं, दुआ घुरण सां क़बर हीअं फाटी आ अंदरो दुल वॼाईंदो निकितो आ। साॻो सुहिणो पीरनि जो पीर दिलबर दस्तगीर उन वटि हिकिड़ो माण्हू आयो हो। हुनखे हिकिड़े अल्लाह वारे चयो त तूं वापार ते न वञ जाए मरी वेंदे। हज़रत महबूबे सुभानी वटि आयो, साईं मूंखे चवनि था वापार ते वेंदे मां वञा न वञा? पाण फरमायूं मथे ॾिठऊं, ॾिसी फरमायूं ॿेपरी ताईं मुंहिंजे दर ते हुज। रदो कर वञी हलासीं जे दोस्त जे दर ते। हे सॼो ॾींहुं उते ॿेपरी थी फरमायूंसि तूं वापार ते हलियो वञे। ॻोठ वियो सामान खणी वापार ते वियो, वॾा पैसा कमाए मोटियो, वापसी हले थी पई। रस्ते में राति पई आहे, ख़्वाब थो ॾिसे काफ़िले ते धाड़ेलनि हमिलो कयो आहे, हर कंहिंखे मारींदा मुंडियूं लाहींदा था वञनि, पैसा सामान फुरींदा था वञनि। हिकिड़ो हिन जे मथां आयो आहे, हीअं जो तरार हयईंसि, इन में रड़ करे उथी पियो। खौफ उथी पियो, ॾिठई त काफ़िलो सलामत आहे, चौकीदार बीठा आहिनि, उठ बीठा आहिनि, सामान पियो आहे। चई शुक्र मुंहिंजा मौला तो बचायो। सुबुह थी ख़ैर जी काफ़िले सां अची पंहिंजो ॻोठ पहुता। उन अल्लाह वारे ॾे वियो, साईं तव्हां मूंखे रोकियो हो, न वञ जाए नुक़सान पवंदी, पर मूंखे ॾाढो फ़ाइदो पिया। उन चयसि ओ बेअकुल जेको ॿेपहरी ताईं तोखे टिकायो हो पीरनि जे पीर, 70 भेरा दुआ घुरी तुंहिंजी तक़दीर मटराई। इहो तक़दीर में लिखियल हो त तोखे धाड़ेल फुरन तुंहिंजी मुंडी लाइन, पर 70 भेरा अल्लाह साईं खे रोई अर्ज़ कयईं त ओ रब अब्दुल कादर जे दर ते आयो आहे, माफ़ी ॾे,
कलम खे मटाए ख़्वाब में करे छॾ ॻाल्हि थिए पर ख़्वाब में थिए सुभान अल्लाह